हेलो हेलो चनेसर खान लिक्की भेण मुड़स माण्हूअ जो कम न आहे तो सारंग खे अगवा करायो आहे सो बि लिक चोरीअ में। ए राणिया ओ राणिया ए भुलियो ऐं भुलो मूं इन सोरे खे किन खणायो आहे ए आऊ जे खणाया न तो तोखे सारंगे जी हड्डी बि नसीब कान थिया। अड़े हा सुञाणाई थो थोड़ा एतिरो मासूम न थी मूंखे सभु ख़बर आहे चनेसर खान। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध मता तोखे भांवाटी हुजे मथे में जेकॾहिं वेणो अथई न राणे खान सां त पोइ साम्हूं अच सिधो अच मुंहिंजे साम्हूं। बाक़ी लिकी कुंट में ॿिलनि वांगुरु म्याऊं म्याऊं ये म्याऊं म्याऊं छॾ शींहं वारी कचकोड़ कर राणे खान वांगुरु। राणिया तूं बि पिंड खे एॾो मुड़ुस माण्हू पियो सम्झे ए मुख ते तूं ज़ात बि कीने ए आऊं जे सिरी पियस न त ॾाढो ॾुखियो थींदे राणिया। ओ चनेसर खान ॻाल्हि ॿुध ये गोह वारूं फूकूं हण बंदि कर। ही राणो खान वासींग नांग अथई हिक ई फूकड़ सां सिर ठेरी करे छॾींदी मता भुल हुजई थोड़ा। राणिया ए तूं मूंखे जे सम्झो की नहीं है न तुझी मूंखे का बि ज़रूरत कोन्हे छाजे लाइ मां तोखे सम्झण जी कोशिश कयां। हा बाक़ी एतिरी ख़बर ज़रूर रखां थो त तूं चनेसर खान राणिया ए तूं वरी कहिड़ो चङो मुड़सई जो बुख थो चुई ए होई हिम्मत न त कॾहिं रूपकारी अच त ख़बर पवंदी। ॻाल्हि ॿुध हिन राणे खान खे न वेहण जो शौक़ु आहे ऐं न वरी फॾे करण जो। ए बस हिकु धमकी था तुझी हवा निकिरी वई ए चलो तो बच इहा ई नहीं न चनेसर खान अकुल को कम तो गलत समझो बिल्कुल गलत समझो। ही राणो खान तो जड़ी नंढड़ी मामूली माण्हू को डप करे ठला वात जा ठका मडे पुट बचड़ू लगे थो त तोखे पंहिंजी या जेका गंज अथई न ठोड़ या मुकुन सां तोखे जेको आहे न कुटणा आहिनि। हिते अची ॾिस न तो मोजा माण्हू कीअं था तुंहिंजो पटको लाइनि तुंहिंजी ददकार धूड़ थी वेंदी। अड़े ॾिठो आहे तुंहिंजे हिननि हमराहनि खे ॾिठो आहे तुंहिंजे हिननि वाठनि खे इहे तुंहिंजा वाठा मूंखां कुटियल सटियल ऐं ज़मीन ते ड्राहे बि छॾिया आहिनि पट ते ए हल ॾिठुमि तोखे त ॾाढो मुड़ुस थींदो पियो वञे ए बंदि कर फोन। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।